Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मां पंहिंजी धीअ मायरा जो हथ वसीम जे हथ में ॾियण लाइ तयार मुंहिंजी दुआऊं तव्हां ॿिन्हिनि सां गॾु सज़ा थी ज़िंदगी वक्त सां वधी विया फैसला फैसला गलत सब फैसला सब मुंहिंजी धीअ खे को दुख न ॾिजे फैसला फैसला गलत सब फैसला बेवजह अड़ंद विया हेलो फसिया फसिया प्लीज मुझे गाल बुझ प्लीज मुझे गाल बुझ मां तुझी काब ॻाल्हि थी ॿुधण चाहियां फसिया हिकिड़ो भेरो मूंखे सफ़ाई जो मौक़ो त ॾे सफ़ाई ॾियण लाइ तो वटि रहियो ई छा आहे वसीम फसिया फसिया मूंसां हिकु भेरो मिल मां तोखे सभु कुझु ॿुधाईंदुसि मूंखे तोसां नाहे मिलणो जेको बि चवणो आहे हींअर चओ मां मायरा सां मोहबत न आहे हा असां हिक ॿिए खे सुञाणींदा ज़रूर आहियूं पर शायद तो दिल ही दिल में मूंखे चाहण लगी पर मां उनखे नाहे चाहींदो पर रुगो तोखे चाहींदो आहियां फसिया रुगो तोखे कूड़ न ॻाल्हि आहे वसीम तूं आपी सां मोहबत जो इतराफ़ करे चुको आहीं उहो बि पापा जे साम्हूं मूंखे सभु ख़बर आहे फसिया मां मजबूर हो कमज़ोर हो ॾाढो फसिया मूंसां हिकिड़ो भेरो मिल त सही मां तोखे ॿुधायां थो सभु कुझु इलाही देर थी चुकी आहे वसीम पापा ता बिधी जो रिश्तो सॼी दुनिया जे साम्हूं तय करे छॾियो आहे हाणे कुछ भी नथो थी सघे कुछ भी न थी सघे थो छो नथो थी सघे मां इन रिश्ते खां इनकार करे छॾींदुसि ऐं मां इहा नौकरी बि छॾे ॾींदुसि ऐं पोइ असां ॿई हितां थोरो परे हलिया वेंदासीं ऐं आपी जो छा थींदो वसीम उनखे कहिड़ी ॻाल्हि जी सज़ा पई मिले उनजो कहिड़ो कसूर आहे उहा पहिरीं बि धोखो खाई चुकी आहे हाणे तो सफ़ा टुटी पवंदी तुंहिंजे इनकार खां पोइ इहो रिश्तो असां टिनी जे लाइ बहितर न आहे इन रिश्ते में न मां ख़ुशि रहंदुसि न ही मायरा न ही तूं बहितर आहे इहो रिश्तो ख़त्म थी वञे मां नथी ॼाणा मूंखे हाणे कुझु बि सम्झ में न पियो अचे मूंखे हाणे तो ते एतबार बि नाहे रहियो तूं धोखेबाज़ आहीं वसीम तूं हिकिड़े वक़्त में केतिरो दिलूं तोड़ींदे हा मुंहिंजी भेण सां मोहबत जा कूड़ा वाइदा करे हाणे मूंखे बेवकूफ़ पियो करी मां छो तो ते भरोसो कयां हा ॿुधा तूं मुंहिंजी मजबूरियन खे ईअं न सम्झंदी तोखे ॿुधाइणो ई पवंदो फसिया तुंहिंजी भेण हिकु नफ़्सियाती मरीज़ आहे वो मूंखे हासिल करण लाइ कुझु बि करे सघे थी हुन मूंखे हासिल करण लाइ मूंखे ब्लैकमेल कयो हो छा ब्लैकमेल ये तो कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करी वसीम इहो सच आहे फसिया प्लीज मुंहिंजी ॻाल्हि जो यकीन कर न मूंखे तो यकीन न आहे मुंहिंजी भेण ईअं करे ई नथी सघे ईअं ई आहे इहा ई हक़ीक़त आहे तूं कूड़ पियो ॻाल्हाई वसीम आपी ते इहो इल्ज़ाम हणी तूं पंहिंजे पाण खे मुंहिंजी नज़रुनि में अञा किराए रहियो आहीं तूं एतिरो किरी सघीं तो मूंखे यकीन बि न पियो अचे इहो इल्ज़ाम ना है फसिया हकीकत आ अच्छा अगर इहा ही हकीकत आहे आई तू मुझसे मोहब्बत तो करी आई तो के पंहिंजे कैरियर जी भी परवाह ना है
त पोइ हींअर जो हींअर इन रिश्ते खां इनकार करे सघी तो इहो? मूंखे थोड़ो वक्त खपे। तोखे अञा बि वक्त खपे वसीम? मुझी प्रॉब्लम समझण जी कोशिश कर। मां हींअर इनकार नथो करे सघां। तो साबित करे छॾियो आहे वसीम। तोखे मूंखां वधीक पंहिंजो कैरियर अज़ीज़ आहे। मूंखे हाणे कॉल करण जी कोशिश न कजा। सब खत्म थी वियो सब। फसीला, हेलो। सुलेमान आ जाओ। क्या कर रहे हो तुम? मैं काम कर रहा हूँ। बेटा पहले ये ड्रम देख लो और फिर ये ड्रम गिन के इसको लोड कराने हैं। ये करें आप। बाबा तू छा तो पियो करी? यार चाय में इतनी देर थी दिया। वन थोड़ो न कर। चाचा अरे बे तो की ना छालन बाबा। खैर लगो पिया ता बुधायो खुश आयो। अल्लाह जो करम लगो पिया। ये चाचा खाली चाय ता पियो? पुट ये चाय पानी काफी आ। असा केक बिस्कुट जी अयाशी नथा करे सघूं। अयाशी थोड़ा ही तो चवां चाचा। मां त मामूली केक बिस्किट जी गाल पे गई। छडियो न गाल के। हरू भरू असा के आदत थी पई। यो तो जुल्म आ चाचा। ता यूनियन सा छो न था गालायो? आखिरकार ता इन फैक्ट्री के 3 साल दिना आहिनि चाचा। छॾ पुट उन्हनि सां कहिड़ी ॻाल्हि कयां? इहो ई चाचा त तव्हां खे सुठो मुआवज़ो मिले हाणे। पुट मूं जहिड़ा पोड़ा इन यूनियन जे करे हिन फैक्ट्री में कमु करे रहिया आहिनि। हाणे मां छा उन्हनि सां गिला कयां? असां लाइ एतिरो ई काफ़ी आहे। जेकॾहिं इहा यूनियन न हुजे हा त असां कॾो को फारिग थी वञूं हा। हा चाचा इहो त तव्हां बराबरि सही था चओ। मां यूनियन सां ॻाल्हायां थो। मूं वटि हिकु सुठी तजवीज़ आहे। उन सां यूनियन जो ॿार बि हल्को थींदो ऐं तव्हांजो बि फ़ाइदो थींदो। कहिड़ी तजवीज़ आहे? चाचा तजवीज़ इहा आहे त तव्हां हिन यूनियन खां हटी करे हिकु पंहिंजी तंज़ीम ठाहियो जेका ख़ुदि मुख्तियार हुजे। जी हा, ऐं हुन तंज़ीम में उहे माण्हू हुजनि जेके हिन फैक्ट्रीअ खे 20-25 साल ॾेई चुका आहिनि ऐं उहा तंज़ीम हिन यूनियन खां आज़ाद हुजे, पंहिंजा फ़ैसिला पाण करे ऐं तव्हां मां ई को उनजो हिकिड़ो सदर हुजे। इहो कीअं थो थी सघे? चाचा थी थो सघे, बिल्कुलु थी सघे थो। तव्हां ॾिसो न चाचा, तव्हांजी हिते केॾी इज़त आहे। हे माण्हू तव्हांजो केॾो एहतराम कंदा आहिनि। चाचा मां त चवां थो त जंहिं बि हिन फैक्ट्रीअ खे 30-35 साल ॾिना आहिनि उहो हिन तंज़ीम जो हिसो ठहे। ऐं चाचा मुंहिंजी नज़र में तव्हां खां बहितरीन उम्मीदवार को थी नथो सघे सदर लाइ। चाचा मां? जी चाचा तव्हां। ॿियो भला केरु थो खणी सघे एॾी वॾी ज़िमेदारी? हलो इहा तंज़ीम ठही वई पर असांखे हिन जो छा फ़ाइदो थींदो? चाचा इख्तियार है, तव्हीं पंहिंजा फ़ैसिला पाण करे सघो था। ऐं चाचा तव्हांजे लाइ भलो मवाद आहे। तव्हां जॾहिं चाहियो जंहिं महिल चाहियो चांहि सां गॾु केक बिस्किट ऐं ॿियो बि घणो कुझु जेको अव्हां चाहियो जॾहिं चाहियो चाचा। अम्मा बत्ती विसाए मूंखे सुम्हण दे। छा ॻाल्हि आहे पुट? अॼु ऑफिस बि न वियो आहीं? तुंहिंजी तबियत त ठीकु आहे न? हाँ मां तबियत ठीकु आहे, बस थकल आहियां, थोरो आराम करण दे। सॼी राति त सुतो आहीं, पोइ अञा केतिरो आराम कंदे? अम्मा सुम्हण दे, मूंखे आराम करण दे, कुझु न आहे। छा ॻाल्हि आहे पुट? ऑफिस में कुझु थियो आहे छा? मां कुझु न आहे थियो न। मूं चयो तूं मूंखे अकेलो छॾे ॾे, घणा सवाल न कर बस।
छा ॻाल्हि आहे पुट? ऑफिस में कुछ थियो आहे छा? मां वो तो कुछ चयो न ओके अकेलो छॾे ॾे थोड़ी देर मां घणा सवाल न कर कुछ त थियो आहे, ॿुधाए मूंखे। वरी उहा ई ॻाल्हि मूं चयो न कुछ न आहे थियो। तूं मूंखां कुछ बि नथो लिकाए सघीं वसीम, छो त मां तुंहिंजी माउ आहियां, का पराई न आहियां। अम्मा तूं बस छॾे ॾे हिन ॻाल्हि खे। अजायो तूं भी परेशान थी वेंदी। ॿुधण जो हौसलो आहे मुंहिंजे अंदर में। मां वो जब्बार साहब मायरा जी शादी मूंसां करण तो चाहे। छा? वाकई? इहा त ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ऐं तूं वरी चई पियो त मां ॿुधंदसि परेशान थी वेंदसि। ॾिस अल्लाह साईं असांखे केॾियूं ख़ुशियूं नसीब पियो करे। हिनमें ख़ुशी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मूंखे मायरा पसंदि न आहे। वरी उहा ई ॻाल्हि, मोहबत वक़्त सां गॾु थी वेंदी आहे पुट। कहिड़े ज़माने जी ॻाल्हियूं थी करे? मां मायरा खे चङी तरह सुञाणियां थो। मां हुन सां ज़िंदगी नथो गुज़ारे सघां। छो नथो तूं हुन सां ज़िंदगी गुज़ारे सघीं? छो त उहो तोखां वॾी आहे। त पोइ? छो जो मां फसिया खे चाहियां थो। फसिया जबार जी नंढी धीउ आहे न। हाँ चरियो त नथी पियो आई, हुन सां शादी करे तोखे मिलंदो छा, जेका पहिरियां ई पंहिंजे पीउ जो घर छॾे चुकी आहे। हिन सां शादी करे तूं पंहिंजी ज़िंदगी बर्बाद कंदे। मां सिर्फ फसिया सां प्यार कंदो आहियां ऐं हू बि मूंखे चाहींदी आहे। उन खां सवाइ जीअण जो मां तसव्वुर बि नथो करे सघां। ओह, त तुंहिंजी ॻाल्हि एसी ताईं पुॼी चुकी आहे। मां तोखे त ख़बर आहे मायरा मूंखे बिल्कुलु पसंदि न आहे। मां हिकिड़े अहिड़े दुबण में फासी चुको आहियां जितां निकिरणु नामुमकिन आहे। मूंखे कुझु सम्झ में न पियो अचे मां छा कयां। हिकिड़ी तरफ़ फसिया आहे जंहिंखे मां दिलो जान सां थो चाहियां, ॿी तरफ़ मुंहिंजो कैरियर आहे जंहिंखे मां छॾे नथो सघां। मूंखे ॿिन्ही मां कंहिं हिकिड़े खे चूंडणो पवंदो, कंहिं हिक खे। त पोइ तोखे इन्हनि ॿिन्ही शयुनि मां कंहिं हिकिड़ी शइ जी चूंड करणी पवंदी ऐं इहो सोच त उहा कहिड़ी शइ जंहिंसां मिली तोखे ख़ुशी मिलंदी। छा तूं अहिड़ी सुठी नौकरी छॾे ख़ुशि ऐं ज़िंदा रही सघंदे? वसीम, तूं फसिया जे बग़ैर जी सघंदे? फसिया खां बग़ैर मां जी न सघंदुसि। मां जीअरो न रही सघंदुसि। तोखे पंहिंजे अखियुनि जे साम्हूं फसिया खां सवाइ ॿियो केरु नज़र ई नथो अचे। तुंहिंजो रस्तो साफ़ आहे। नौकरी त तोखे ॿी बि मिली वेंदी, पर फसिया तोखे ॿी किथां बि कोन मिलंदी। मां इहो तूं पई चईं? तूं त हमेशह मुंहिंजे कम ई मुंहिंजे कैरियर खे तरजीह ॾिनी आहे, चाहे सही हुजे या ग़लति। यकीन कर पुट, दौलत सां त केतिरियूं तिजोरियूं भरे सघूं था, पर जे इंसान जो दिलि ख़ाली हुजे न त हू कॾहिं बि ख़ुशि नथो रही सघे। मां तुंहिंजी माउ आहियां ऐं हमेशह इहा ई दुआ कंदसि त तूं सदाईं ख़ुशि रहो। सच में? हा पुट, तूं सिर्फ़ उहो ई कजे जंहिंमें तूं ख़ुशि रहीं। मूंखे तुंहिंजी ख़ुशी अज़ीज़ आहे, ॿियो कुझु बि न खपे, कुझु बि न खपे मुंहिंजा बच्चा।
दोस्तों, मां तव्हां सभिनी खे हिते इन करे घुरायो आहे जो कंपनी अव्हां लाइ हिकु वॾो फ़ैसिलो कयो आहे। हिकु अहिड़ो फ़ैसिलो जंहिंसां अव्हां सभिनी मज़दूरनि जी ज़िंदगीअ में ख़ुशहाली अची सघे थी। ऐं इहो तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं अव्हां हिकु थींदा, अव्हां सभु हिक ॻाल्हि ते रज़ामंद थींदा। कहिड़ो फ़ैसिलो? कैसी रजामंदी? किस बात की रजामंदी चाहते हो? ॿुधायां थो, अव्हां सभिनी खे सभु कुझु ॿुधायां थो। कंपनीअ इहो फ़ैसिलो कयो आहे त तव्हां मां जेके मज़दूर 25-30 साल हिन फैक्ट्रीअ खे ॾेई चुका आहिनि, उहा पंहिंजी हिकु अलॻि तंज़ीम ठाहे सघनि था। आज़ाद ऐं ख़ुदमुख्तियार यूनियन। जी हा, तव्हांजा जेके बि मुतालबा आहिनि, जेके बि तव्हांजूं घुर्जूं आहिनि, उहे अव्हांजो सदर पूरियूं कंदो। जंहिं कंहिं ॿिए यूनियन वटि अव्हांखे न वञिणो पए, उहो सिधो संओं कंपनीअ जे फैक्ट्रीअ जे मालिक सां मिली सघे थो। असांखे यकीन नथो अचे इन में बि का मालिकनि जी चाल हूंदी। न न, इन में का बि चाल न आहे। तव्हां पंहिंजो पाण मां कंहिं हिकु शख़्स खे चूंडियो जंहिं ते अव्हांखे तमामु घणो भरोसो हुजे, ऐं अव्हांजो सदर मूंसां गॾु हूंदो। जेके बि मुतालबात हूंदा, जेके भी मसला हूंदा, उहे मालिकनि सां गॾु वेही डील कबा। हाँ ठीक है, लेकिन हमारी इस नई यूनियन का सदर कौन होगा? मुंहिंजी नज़र में हिकु नालो आहे, ऐं मूंखे ख़बर आहे त तव्हां सभु हुन नाले ते मुतफ़िक़ थींदव। केरा वो? कौन है? चाचा रहीम। छा मां सभिनी खे मंज़ूर आहे? मंज़ूर है, मंज़ूर है, मंज़ूर है, मंज़ूर आहे, मंज़ूर आहे, मंज़ूर आहे, मंज़ूर आहे, मंज़ूर आहे, मंज़ूर आहे। तौकीर, हे सब मुझे समझ का बाहर आए। तू करी छा रहियो आहे? हिननि पोहड़नि जी यूनियन ठहण सां छा थींदो? बल्कि हू वधीक मज़बूत थी वेंदा। ऐं चाचा रहीम जी पगार एतिरी वधण सां छा थींदो? फाइनेंस ते मज़ीद बार पवंदो। चाचा रहीम जी पगार आहे ई केतिरी सर? कुझु हज़ार रुपया। ऐं इहे कुझु हज़ार कंपनीअ खे करोड़नि जो फ़ाइदो ॾींदा। हू कीअं? उहो ईअं जो चाचो रहीम उन्हनि कुराड़नि सभिनी मज़दूरनि जो सदर आहे, ऐं उन कागज़ ते उन्हनि सभिनी मज़दूरनि जे औंठनि जा निशान दर्ज आहिनि। हीअ हिकु आज़ाद यूनियन आहे सर, ऐं हिन यूनियन जे सदर वटि सभई इख्तियार मौजूद आहिनि। हू जॾहिं चाहे, जहिड़े बि मज़दूर खे चाहे कंपनी मां फारिग करे सघे थो। भले चाहे त सभिनी खे बि फारिग करे सघे थो। ऐं सर, चाचो रहीम मतिलबु उहो सदर असांजे हथ में आहे। गुड तौकीर, तू तो मुझी सोच खां वधीक होशियार निकते। इहो ई मां चाहियां पियो, इहो ई खपे। गुड। अॼु भला कंहिंखे आलो करण जो मूड न आहे छा जो? न न न न, अॼु मुंहिंजो अहिड़ो को बि मूड न आहे। अव्हां जी अखियुनि खे ॾिसी करे लॻे थो त अॼु अव्हां हिननि खे वधीक आलो करे चुका हो, इन करे कंहिं ॿिए खे आलो करण जी फुर्सत न मिली अव्हां खे। छा तव्हां हमेशा ईअं ई ओवर स्मार्ट थियण जी कोशिश कंदा आहियो? जी न, कोशिश न आहियां कंदो। मां स्मार्ट आहियां। जेको मूंखे महसूस थींदो आहे उहो मां चई छॾींदो आहियां। अव्हां खे शायदि बुरो लॻो। जी हाँ, जॾहिं कोई बिला वजह मुंहिंजी पर्सनल लाइफ में इंटरफेयर करण जी कोशिश कंदो आहे त पोइ मूंखे ज़रूर बुरो लॻंदो आहे। सुठी ॻाल्हि आहे,
पर मां तव्हां माफ़ी कोन घुरंदुसि। मूं माफ़ी घुरणु तव्हांखे चयो बि कोन्हे। भले न चओ, पर मूंखे महसूसु थिए थो त मूंखे अव्हां खां माफ़ी घुरणु घुरिजे, पर मां माफ़ी घुरंदुसि कोन। ॾाढी अजीब ॻाल्हि कई आहे तव्हां। अव्हांखे अजीब लॻी सघे थो, छो त अव्हांखे सबबु मालूम न आहे। ऐं इन जे पोयां सबबु आहे छा? ॾिसो न, हुन ॾींहुं तव्हां मूं ते पाणी उछलाइण जी गुस्ताखी कई, मुंहिंजा सॼा कपिड़ा आला थी विया, मां बीमार बि थी सघां पियो, पर तव्हां मूंखां माफ़ी कोन घुरी। ऐं अॼु मां तव्हांजी ज़ाती ज़िंदगीअ में इंटरफेयर करण जी कोशिश कई आहे। मां तव्हां खां माफ़ी नथो घुरां, हिसाब बराबरि। ॻाल्हि थोड़ी अजीब ज़रूर आहे, पर दिलचस्प आहे। हाणे मां तव्हांखे तंग न कंदुसि, पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह। अरे ॿुध, केॾा ॿाहिरि हलूं, कंहिं सुठी जाइ ते रुगो पाण ॿई, ईअं असांखे हिक ॿिए खे ॼाणण जो मौक़ो मिली वेंदो। कीअं? तव्हां सां गॾु ॿाहिरि? हा, छो कॾहिं के छोकिरी सां गॾु ॿाहिरि न आई वियो छा? अहिड़ी ॻाल्हि न आहे। त पोइ हलूं? हलो। हिन समुंड जे छोलनि खे गौर सां ॾिस। हिननि खे ॾिसी ईअं थो लॻे त कुदरत वारे ज़िंदगीअ जे 7 रंगनि में पूरी दुनिया जी मोहबत जो अर्क समायो हुजे। हिननि मां हर छोली पंहिंजो मिसाल पाण आहे, जेके हर वक़्तु हिक ॿिए सां मिलण लाइ बेताब रहंदियूं आहिनि। तुंहिंजो ख़्यालु ग़लति आहे, तो शायदि गौर नाहे कयो। ये लहरियूं मिलंदियूं त आहिनि, पर सिर्फ़ कुछ देर लाइ, ऐं पोइ वराए सां उहे ई विछड़जी वेंदियूं आहिनि। ऐं ये ख़ूबसूरत लहरियूं जॾहिं तूफ़ान बणिजी वापसि वेंदियूं आहिनि न, सभु कुछ तबाह करे वेंदियूं आहिनि। तूं एतिरियूं अजीब ऐं ग़रीब ॻाल्हियूं छो पई करी? छो जो मूंखे इलाही ज़ोर सां बुख लॻी आहे। अच्छा, इहा ॻाल्हि आहे। पोइ हीअं था कयूं जो मां तव्हांखे अॼु पंहिंजे हथनि सां बारबेक्यू ठाहे थो खारायां। तोखे इहो बि ठाहिण ईंदो आहे? बिल्कुलु। त पोइ हलूं था, देरि छा जी आहे?
ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।